तिबी माहिरनि जो चवणु आहे त खंड जो इस्तेमालु वक़्त खां अॻु पोढ़ो करे छॾींदो आहे ऐं खल जे मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बणिजी सघे थो। ग़िज़ाइयत ऐं तंदुरुस्ती जे शोबे में शुगर शुरू खां ई तकरारी मौज़ू रहियो आहे। शुगर जिस्म खे तवानाई ॾिए थी ऐं जिस्म इन खे महिनत जे कम करण लाइ इस्तेमालु करे थो, पर उन जे बावजूदि खंड वधीक वापराइण बीमारियुनि जो सबबु बणिजी सघे थो। तिबी माहिरनि मूजिबि शुगर जो वधीक इस्तेमालु जंक फूड जो आदी बणाए थो। इन सां टाइप 3 शुगर जो ख़तरो वधी वेंदो आहे, बुख वधी वेंदी आहे, दिलि जे मसइलनि में वाध थींदी आहे ऐं इन जो वधीक इस्तेमालु कोलेस्ट्रोल वधाए वज़न वधाए छॾे थो, जॾहिं त जिगर जूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। तिबी माहिरनि मूजिबि जिते खंड मजमूई सिहत लाइ हानिकार आहे, उते इहा जिस्म जे सभ खां वॾे हिसे खल लाइ हानिकार आहे। माहिरनि मूजिबि खल ते शुगर जा आसार सवलाईअ सां ॾिसी सघजनि था, छो त शुगर जे वधीक इस्तेमाल सां खल जा मुख़्तलिफ़ मसइला ऐं बीमारियूं जीअं एक्नी, एक्ज़ीमा, खल जो ढिलो थियणु ऐं पोढ़ो थियणु शामिल आहे। घणी खंड सां जिस्म सुॼी वेंदो आहे ऐं चेहरे ते मोहिड़ा थी पवंदा आहिनि। शुगर ग्लाइकेशन नाले अमल खे हथी ॾिए थी, जिते शुगर जा मालिक्यूल खल में कोलेजन ऐं एस्टिन जिस्म सां ॻंढियल हूंदा आहिनि। इन सां लचक ऐं गुंज पैदा थींदा आहिनि ऐं माण्हू पोढ़ो थियणु लॻंदो आहे। खंड वधीक वापराइण सां सभ खां अॻु रत में इन जी सतह में तेज़ीअ सां वाध थींदी आहे। खंड तेज़ी सां रत में ॻरी वञण सबबु इंसुलिन जी पैदावार वधाईंदी आहे। इंसुलिन वधण सां सेबम पैदा करण लाइ सेप्सियस ग्लैंड्स सरगरम थी वेंदा आहिनि। सेबम खल ते वधीक तेल पैदा करण ऐं खल ते खॾा बंदि करण लाइ किरदार अदा कंदो आहे, जंहिंसां मोहिड़ा थी पवंदा आहिनि। इन खां सवाइ थकियल फिकी खल नज़र अचण जा बि इम्कान वधी वेंदा आहिनि।